अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी जे पारां मां आहियां वञो मेज़बान फयाज़ नायक ऐं मूं सां गॾु मुल्क जा टे सीनियर सहाफ़ी साईं शाहीन कुरैशी साहब, ज़ोहैब ज़रदारी साहब ऐं नसीर गोपांग साहब गॾु आहिनि ऐं गुफ़्तगू कंदासूं अॼु के ॾींहं ते मुल्क जे अंदरि जेका अहम डेवलपमेंट्स थियूं ऐं अहम डेवलपमेंट जेका थी आहे उहा इहा थी आहे त अॼु सुबुह सां इहे ख़बरूं आयूं त वफ़ाक़ी काबीना जेका आहे उहा चूंडुनि जे हवाले सां जेके ॿिनि सूबनि जी चूंडुनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जो हुकुमनामो हुयो उन ते अमल कंदे समरी जेका आहे वफ़ाक़ी काबीना मंज़ूरी ॾेई छॾी। उहा समरी जेका आहे उहा उनखां पोइ जॾहिं क़ौमी असेंबली में पेश थी त क़ौमी असेंबली अक्सरियत राय सां उनखे रद्द करे छॾियो। जॾहिं क़ौमी असेंबली रद्द करे छॾियो त उनखां पोइ स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जेको आहे उहो ऑफिशियली इहा पंहिंजी पोज़ीशन वाज़े कई त हू जेको आहे 21 अरब रुपया जारी नथा करे सघनि। ज़ाहिर आहे सुभाणे इहे ॿई ॻाल्हियूं जेके आहिनि उहे कोर्ट सगोरी में पेश थींदियूं ऐं उनखां पोइ कोर्ट सगोरी छा थी करे उहो त सगोरनि खे ई ख़बर आहे जेके उते वेठा आहिनि। बहरहाल इहा जेका अॼु केॾी जी डेवलपमेंट आहे त कोर्ट जे ऐं जेको फ़ैसिला आहिनि ऐं पार्लियामेंट जो जेको व्यू पॉइंट आहे उहो जेको काफ़ी ॾींहंनि खां वठी जेको असांखे उन्हनि जे विच में हिकिड़ो बिल्कुलु हिकिड़ी अपोज़िट मुख़ालिफ़ जेको आहे हिकिड़ो नुक़्ता नज़र अचे पियो ॿिन्ही आइनी ऐवाननि जे अंदरि आइनी इदारनि जे अंदरि उहो अञा ताईं जेको आहे जीअं जो तीअं बरक़रार आहे। उन सां गॾु नाज़रीन अॼोके प्रोग्राम में असां हिकिड़ो ॿियो मौज़ू बि शामिलु कंदासीं, उहो आहे पंहिंजो मुल्क जे अंदरि जेको आहे जेका सूरत हाल आहे उनमें। पर पहिरें इन मौज़ू खे टच कयूं था पोइ ॿिए मौज़ू ॾिसूं था। कुरैशी साहब, क्या समझते हैं आप इसको? बस ही वो नजर आ रहा है कि पार्लियामेंट की और जो अदलिया की सूरत हाल थी पाकिस्तान के अवाम के सामने, उसमें बंदयाल साहब अदलिया को बंद गली में ले गए। तो बंदयाल साहब बंद गली में अदलिया को ले गए हैं और वो इतना जो है सख्त गिर रवैया 3 रुकनी बेंच के जरिए किया कि उन्होंने पार्लियामेंट को अपनी सुपरमेसी तस्लीम कराने और तमाम सियासी जमातों को एक जगह ला खड़ा किया है और इसको जुडिशल मार्शल से ताबीर किया जा रहा है कि जो पार्लियामेंट का कानून बनाने का हक है उससे दस्तबरदार नहीं हुआ जा सकता। और जिस तरह से फाइनेंशियल मामला जो हैं कि भाई स्टेट बैंक के अफसरों को बुलवा कर आप कह दें कि इनको 21 अरब दे दें, इनको 15 अरब दे दें, तो इस तरह की सूरत हाल जो है वो अवाम भी देख रही है, अवाम के शऊर में भी इजाफा हो रहा है और लोगों को समझ आ रही है कि मार्शल लॉ और जुडिशल मार्शल लॉ क्या था, इफ्तिखार चौधरी के दौर में क्या था और किस तरह एग्जेक्टिव के इख्तियारात में घुसते थे। आज जो है बंदयाल कोर्ट्स किस तरह जो है इलेक्शन कमीशन में घुस रही हैं, किस तरह वो पार्लियामेंट को जेर नगी और नीचे लगाने के चक्कर में पड़ी हुई हैं। इस तरह इतनी तहा पे चले गए हैं कि आई थिंक के ये जो अमूमी तौर पे पीटीआई वाले कहते हैं कि जी नाअहल हो जाएंगे, अब मुझे बताइए कि पार्लियामेंट को कौन नाअहल कर सकता है? कि पार्लियामेंट सबसे सॉवरेन और ताकतवर इदारा है और जो आइन की माँ का दर्जा तो हुकूमत ने भी एक तरह से कुरैशी साहब एक जो गेम खेली जा रही है दोनों तरफ से, वो बंदयाल साहब ने भी 3 जजों का 6 जज कर दिए, अब फिर वो 8 जज अपने साथ मिला के वो शो कर रहे हैं कि उसके साथ है। हुकूमत ने भी ये कर लिया कि भाई चलो आप अगर वज़ीर आज़म को नाअहल करार दे सकते हैं या वफाकी काबीना की छुट्टी कर सकते हैं, लेकिन हमने तो मंजूरी दे दी, अब जाके पूरा ऐवान है, आप पूरे ऐवान के बारे में फैसला करें। तो ये तो हुकूमत ने भी एक चाल चली है, उधर से भी चालें चल रही हैं। मेरे ख्याल में इस वक्त आइन और कानून की बात नहीं हो रही, चालें चली जा रही है। हाँ नहीं, आप इस तरह ले रहे हैं, मैं ये समझता हूँ कि जब पाकिस्तान की पार्लियामेंट की बालादस्ती को कभी तस्लीम नहीं किया गया तो पाकिस्तान की सियासत के अंदर मैं आज पॉजिटिविस्ट होते हुए बहुत खुशाइंद करार दे देता हूँ कि ये चीज़ कभी ना कभी इलेक्टेड लोगों ने अपनी बेसरो सामानी देखते हुए कि जब मर्जी जो है, देखिए ना, आप वोट लेके आते हैं, 5-4 लाख लोगों में से 1.5-2 लाख लेके वोट आते हैं, हल्का हल्का गली गली फिरते हैं, लेकिन एक वकील जो है वो किसी के जो है ना दफ्तर में चला जाता है, वो चाहे ए हो या बी हो, वहां से रिकमेंडेशन होती हैं। पहले शरीफुद्दीन पीरजादा जैसे लोग जो हैं जज बना देते थे, अब जो है बंटवारा होता है कि एक फलाने के चैम्बर से ले लें, एक फलाने के चैम्बर से ले लें और उसके अंदर एजेंसियां काम करती हैं कि कब ज़रदारी साहब की तरफ चलते हैं। सिर्फ बोल लें जी कि कब कौन
चीफ जस्टिस बनेगा, कब किसकी रिटायरमेंट होगी, इस पे पूरा काम हुआ हुआ होता है। ये जो आपके सिंध के अंदर से जो 2 लिए गए हैं जज, ये बड़ी मिन्नत समाजत से, चक्करबाजी से लिए गए हैं, और आज नून लीग जो है रिग्रेट कर रही है। और 2 आज देख लें जज आज भी जो है शॉर्ट हैं। 17 जो है जजों पर मुश्तमिल सुप्रीम कोर्ट में 2 जज क्यों नहीं लाए जा रहे? जरूर जी, आगे बात कीजिए। जी ज़ोएब ज़रदारी साहब, तव्हां काफ़ी अर्सा इस्लामाबाद में कोर्ट के कवर किया आहे ऐं तव्हांखे लॻे नथो त हिन पासे ऐं हुन पासे ॿिन्ही पासे खां रांदि खिंजे पई, छाकाणि त जॾहिं वफ़ाक़ी काबीना हिकिड़ी शइ जी मंज़ूरी ॾिए त जेका हुकूमत आहे, मतिलबु आहे उनजा मेंबर पंहिंजी पार्टी खां डिफाए करे इहो इन तरह जो मिसाल त असांखे कोन थो मिले। फयाज़ साहब, मां हिकिड़े जुमिले में ॻाल्हि ईअं क्लियर करे वञा थी, 2 हाथियुनि जी जंग आहे ऐं जेको विच में लताड़िजे पियो उहो वीचारो आइन वारो किताबु आहे। त 2 इदारा पंहिंजी होद ते क़ाइमु आहिनि ऐं हू इदारो चए थो त मां सुप्रीम आहियां, उहो इदारो चए थो त मां सुप्रीम आहियां, ऐं हेॾां हिकिड़ो ऑर्डर थिए थो, उहो ऑर्डर हुन मां, माना 2 जेके इदारा आहिनि हिक ॿिए जे ॻाल्हियुनि खे, हिक ॿिए जे हुकुमनि खे, हिक ॿिए जे करारदादुनि खे मञनि न पिया। सुप्रीम कोर्ट में जेका शइ वञे थी उनखे पार्लियामेंट रद्द थी करे, ऐं जेको पार्लियामेंट करारदादू या बिल पास थी करे उनखे वरी सुप्रीम कोर्ट रद्द पई थी करे। त इहा तमामु हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी ज़रूरु सूरत हाल आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में अञा अंदरि जेके शयूं थी रहियूं आहिनि उहे ॾाढियूं इन हवाले सां वधीक ख़तरनाक आहिनि। ॿियो त अॻु हिन वक़्तु जेका अदलिया जी या जेके जज आहिनि, जेके 5-7 जज आहिनि, उनजी पोज़ीशन इन करे घणी वीक आहे त वकीलनि जे अंदरि बि जेको आहे सो डिवीजन थियल आहे। त जेको पाकिस्तान बार काउंसिल सुभाणे जेको कारो ॾींहुं मल्हाइण ॿियो मौज़ू आहे, उन ते पाण ॻाल्हायूं था, उहो पंहिंजो ॿियो मौज़ू आहे वकीलनि जी जेका मां उनखे कनेक्ट कयां उन ॻाल्हि सां, त माना उहो ख़ुदि जेको आहे उहो माना अदालत जे मौक़िफ़ खे वधीक कमज़ोर थो करे ऐं पार्लियामेंट खे वधीक हू सपोर्ट पियो करे। त मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु ऐं हिन सॼे मसइले जो पहिरें ॾींहं खां पाण चवंदा पिया अचूं, हुकूमत बि चए थी, वकील बिरादरी जे अंदरि बि डिवीजन महसूस थिए थी न। ॾिसो एतिज़ाज़ अहसन जहिड़ा माण्हू, हाणे बि वक़्तु आहे फुल कोर्ट ठाहे ऐं फुल कोर्ट जो हुकुम फ़ैसिलो बि चयो, न हुकूमत बि चयो उहो फ़ैसिलो असांखे क़बूल हूंदो, त फुल कोर्ट ठाहे हिन हैजानी कैफ़ियत खे ख़तमु करे सघिजे थो। जी नसीर गोपांग साहब, जेका गुफ़्तगू कई आहे शाहीन कुरैशी साहब ऐं ज़ोएब ज़रदारी साहब, तव्हांखे लॻे नथो त हुन तरफ़ बि वकील बिरादरी जे अंदरि बि हिकिड़ी डिवीजन नज़र अचे थी पई? ख़ुदि ॾिसो न, पाकिस्तान पीपल्स पार्टी एतिज़ाज़ अहसन साहब जी अॼु जेका ॻाल्हि ॿोल मंज़र आम ते आई आहे, उहो चए थो मां पार्टी सां आहियां ऐं जेको आहे, पर जेको आहे मां जेको आहे इमरान ख़ान खे गोली लॻी आहे ऐं मां हुन सां गॾु आहियां, ऐं मां जेको आहे अॻे बि जेको आहे मूं इफ़्तिख़ार चौधरी जी स्ट्रेंथन करण लाइ, उनकी बहाली लाइ करणु, मां चीफ जस्टिस जी बहाली लाइ इलाही, हाणे बि मां सुप्रीम कोर्ट खे वधीक स्ट्रेंथ करण लाइ जदोजहद थो कयां। इफ़्तिख़ार चौधरी जे मामले पहिरीं त असां इहो ॾिठो त बिल्कुलु एतिज़ाज़ अहसन उन्हनि सां गॾु बीठल हो, पर हिन दफ़े असांखे इहो बि नज़र आयो जेका आहे गोलमेज़ कॉन्फ्रेंस या जेको बि वकीलनि जी थी, उन में अव्हांखे एतिज़ाज़ अहसन सां गॾोगॾु लतीफ़ खोसा बि वेठल नज़र आयो हूंदो, जॾहिं उन्हनि ॻाल्हि कई पई ऐं उन्हनि इहो चयो त 14 मई ते ई इलेक्शन होंगे, कुझु बि हो जाए। इहे एतिज़ाज़ अहसन जा लफ़्ज़ आहे, लतीफ़ खोसा उन सां गॾु वेठो जेको मोस्ट सीनियर लीडर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, सो इहो पहिरियों दफ़ो असीं ॾिसूं पिया त उहो बि उन्हनि सां गॾु आहे। बहरहाल जेका ॻाल्हि ज़रदारी साहब उन जी वज़ाहत कई जेको हामिद मीर इंटरव्यू, त 2 सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जा मेंबर आहिनि, ही उते राय जो इज़हार करे सघनि था, पब्लिक फोरम ते नथा करे सघनि। मतिलबु उहो पार्टी जो जेको हिकिड़ो पंहिंजो ज़ाब्ता इख़लाक़ आहे उनजी भनकड़ी कंदा, ज़ाहिर आहे इहे उन्हनि जी पार्टी जा मामला आहिनि, पाण उनखे बहितर ॾिसंदा। बहरहाल ज़ोएब ज़रदारी साहब जेका ॻाल्हि कई 2 हाथियुनि वारी, त बिल्कुलु थिए ईअं पियो। रज़ा रबानी बि अॼु इहा ई ॻाल्हि कई आहे, मोस्ट सीनियर कानूनदान बि आहिनि, पॉलिटिशियन बि आहिनि। उन्हनि चयो त मौजूदा जेका इतिहादी हुकूमत आहे उनजे ऐं PTI जे झेड़े जे विच में आइन जो मज़ाक़ बणायो वियो आहे, ऐं ही जेके बि मिसाल क़ाइमु हींअर थियनि पिया आइन तहत इलेक्शन न कराइण जा, फ्यूचर में हली को डिक्टेटर ॿिया टिया हिनखे ईअं यूज़ करे सघनि था। इहो त असांखे बि मञिणो पवंदो त आइन ते अमल कोन पियो थिए ऐं आइन जो मज़ाक़ उॾायो पियो वञे। पर वरी जेकॾहिं इहो ॾिसूं त हिकिड़ो तमाशो आहे, जीअं टॉम एंड जेरी कार्टून पाण ॾिसंदा हुआसीं न, अॻियां पुठियां ही ईअं ई आहे। कोर्ट चवे थी तव्हांखे ईअं करिणो आहे, हुकुमरान वञनि था पार्लियामेंट ॾे, बाबा पार्लियामेंट जीअं असांखे चवे। हाणे अॼु जो ॾींहुं ख़तमु थियण ताईं असूलनि जेको हुकुम हो स्टेट बैंक खे, जेको गैर आइनी हो कुझु बि हो, स्टेट बैंक खे हुकुम हो त बाबा तव्हांखे पैसा जमा कराइणा आहिनि इलेक्शन कमीशन में। अॼु जी तारीख़ ताईं ॾींहुं ख़तमु थी वियो, पैसा जमा कोन थिया। स्टैंडिंग कमेटी में जेको कुझु थियो, स्टैंडिंग कमेटी चयो त बाबा असांखे त काबीना जी मंज़ूरी कोन्हे, बाबा काबीना ने बि मामिलो वियो, काबीना चयो बाबा असां त वञूं था पार्लियामेंट में, पार्लियामेंट चवे त ॾींदासीं, पार्लियामेंट वरी ही मामिलो खणी वियो क़ौमी असेंबली में, क़ौमी असेंबली जो पैसा कोन्हनि ॾियणा। सो हाणे इहो टॉम एंड जेरी या जेको चवनि हिक ॿिए जे पुठियां लिकण वारी जेका गेम आहे उहा मुसलसल हले पई, आइन जो मज़ाक़ उॾायो पियो वञे। ऐं इहा जेका सूरत हाल पहुती हिते छो आहे, बार बार जंहिंजो असीं ज़िक्र कयूं पिया, कुरैशी साहब अव्हां असां
कुछ जज आहिनि जंहिंजी जेका अना आहे उन समूरी सूरत हाल खे हिते हाणे बीहारियो आहे ऐं इंतिहाई अफ़सोस सां असांखे इहो चवणो थो पवे त तारीख़ में पहिरियों भेरो शायदि ईअं थिए पियो जो जजनि जे रवैये जे करे जेका कोर्ट आहे उहा पाण कटेड़े में बीठल नज़र अचे थी। वकीलनि वारे टॉपिक ते पाण ईंदासीं। मतिलबु जंहिं नहज ते मामले खे पुॼायो वियो आहे त जज साहिब कनेक्ट करे छॾियो आहे त तव्हां सही जज साहिबान खे इहो यादि रखणु खपे त ही अॻियां जेके आहिनि उहे बि पॉलिटिशियन आहिनि, सियासतदान आहिनि, उनखे ख़बर आहे त सियासत जा गुर पेच छा थींदा आहिनि ऐं अल्टीमेट पार्लियामेंट हिकिड़ो सुप्रीम इदारो आहे। हिन आइन खे ज़ाहिर आहे उन जनमु ॾिनो ऐं उनजी माउ तसवुरु कयो थो वञे सभिनी इदारनि जो जेको आइन ठाहींदड़ इदारो आहे सुप्रीम उहो आहे ऐं उहो जेको इदारो आहे उन ॾींहुं आर्मी चीफ बि मञियो आहे त चूंडियल माण्हुनि जो जेको आहे महवर इदारो आहे। सो आख़िरकार सुप्रीम कोर्ट खे उनजी ॻाल्हि मञणी पवंदी ऐं माज़ी जा जेकॾहिं हवाला पाण ॾिसो ॾियूं था 4 मार्शलाऊं लॻियूं पोइ छा थियो, उहे पार्टियूं इक़्तिदार में आयूं, कॾहिं सदरनि जो थ्रू तव्हां असेंबलियूं तोड़ायूं, वरी उहे असेंबलियूं बहाल थियूं, कॾहिं तव्हां नवाज़ शरीफ़ खे कॾहिं गीलानी खे नाअहल करार ॾियारियो, वरी उहे तव्हांखे उहे उन्हनि जूं पार्टियूं इक़्तिदार में अचनि थियूं। हे जज साहिबान आहिनि आर्ज़ी तौरु जीअं ज़रदारी साहिबु चयो तव्हां 3 सालनि लाइ ईंदा आहियो 2 सालनि जे लाइ, बिल्कुलु इन्हनि जी बि हिकिड़ी आइनी मुदत आहे, हलिया वेंदा, सियासतदान केॾांहुं कोन ईंदा, फिरी घिरी इहे ईंदा, इहा पार्लियामेंट हूंदो, इहे पॉलिटिकल पार्टियूं हूंदियूं, इन्हनि जा लीडर हूंदा। सो इन्हनि खे घुरिजे त घटि में घटि सुप्रीम कोर्ट जी जेको इज़त आहे वक़ार आहे उनजो घटि में घटि ख़्यालु कनि। हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ त वरी क़ौमी असेंबली चई छॾियो पियो पैसा न आहिनि ॾियणा, हाणे ॾिसूं त बंदियाल साहिब ऐं उनजा साथी जज कहिड़ो हुकुम था ॾियनि। बहरहाल फतेह वरी बि असांखे हिन भेरे इहो नज़र अचे थो त हिन दफ़े फतेह पार्लियामेंट जी थींदी। अच्छा कुरैशी साहब, जो मेरा ख्याल है कि ये जो बातचीत हो रही है कि यहाँ पे ये जो सिलसिला इस वक्त है कि कोर्ट ने कह दिया और वो अपना अमल नहीं कर रहे, और ज़ाहिर है पार्लियामेंट एक स्ट्रेटजी के तौर पर अपनी सुप्रीमेसी को बहाल करने के लिए, जिसको मैंने भी अपने उसमें कहा और ज़ोहेब ज़रदारी साहब ने 2 हाथियों की लड़ाई कहा और अपना हमारे नसीर गोपांग साहब ने उसको टॉम एंड जेरी का एक अपना एपिसोड कहा। लेकिन मैं समझता हूं कि इसकी शुरुआत उस वक्त हुई जब जस्टिस अतर मिनल्लाह ने वो जो 5 रुकनी बेंच था उस वक्त उसने 3 सवाल उठाए थे कि ये जो असेंबलियाँ सूबों की टूटी हैं और ख़ास तौर पंजाब की असेंबली जो टूटी है, क्या उस वक्त जो लीडर ऑफ द हाउस थे पंजाब असेंबली के उसकी सवाबदीद थी या उसके ऊपर प्रेशर था, दबाव था, उसको देखना चाहिए कोर्ट को कि उसने अपनी फ्री विल के साथ किया है या अपने पॉलिटिकल इंटरेस्ट के लिए किया है या कुछ किया है। दूसरा जो उसका सवाल था वो ये था कि जो ये असेंबली तोड़ी गई है, क्या लीडर ऑफ द हाउस के पास बग़ैर कोई जवाज़ दिए हुए क्या उसको एक अपना बादशाह की तरह के कोई इख्तियारात हैं कि वो कोई सूरत हाल के उसकी जस्टिफिकेशन न दे कि ये वजह है, ये वजह है, ये वजह है जिसकी वजह से असेंबली तोड़ने की मैं तजवीज़ दे रहा हूँ। उसके ऊपर कोई अपना लायबिलिटी नहीं बनती, उसके ऊपर कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं बनती कि वो कुछ हक़ाइक़ के बुनियाद पर, कुछ सूरत हाल के बुनियाद पर वो करे। क्या हमें उसका जायज़ा नहीं लेना चाहिए कि वो इसको अलबाइटी ताकत होनी चाहिए कि वो बस उसका ख्वाहिश हो तो वो तोड़ दे। तीसरा उसने कहा कि अगर वो दोनों चीज़ों को जायज़ा लेने के बाद सुप्रीम कोर्ट ये समझती है कि वो तोड़ना जो था उसकी विल भी नहीं थी और इस तरह के लामहदूद अख्तियार नहीं है कि बादशाहों की तरह हुक्म कर दे और टूट जाए असेंबलियाँ, तो क्या हम बहाल नहीं कर सकते बहैसियत अपना सुप्रीम कोर्ट के। ये 3 बुनियादी सवाल थे जो अपना अतर मिनल्लाह साहब ने लिखे थे कि हमें इन चीज़ों पे पहले गौर करना चाहिए जो सुओ मोटो का मामला था। मेरे ख्याल में अगर वो सवाल डिस्कस होते तो शायद ये आइन में इस वक्त की जो पेचीदगियां हैं, हमारी सुप्रीम कोर्ट हमें मदद कर रही होती उन आइनी पेचीदगियों को सुलझाने में। लेकिन जिस तरह आप सब लोगों ने कहा है कि बल्कि कुरैशी साहब ने तो उस दिन कहा था जब फैसला आना था, 1 दिन पहले हम प्रोग्राम कर रहे थे और ज़ोहेब ज़रदारी साहब नहीं थे, तो मैंने उस दिन दोनों अपने मौजूद कलीग से पूछा था, तो कुरैशी साहब ने कहा था कि ये फ़ैसला जो होगा ये यही होगा कि इलेक्शन करवाने हैं हर हाल में क्योंकि वो पॉलिटिकली मोटिवेटेड हैं। गोपांग साहब ने कहा था कि हम अपना वो हैं ऑप्टिमिस्ट हैं, हमें कोर्टों से हमेशा उम्मीद रखनी चाहिए। अच्छा, इस पे सर कुरैशी साहब मैं वजाहत कर दूं एक थोड़ा सा जुमला। एक इंडिया का मशहूर शो है, नाम मैं ले लेता हूँ, कपिल शर्मा।
तो सिद्धू साहब जो बैठे होते हैं ना, सिद्धू को जब भी उनको टीज करना होता है कपिल को, तो वो बोलते हैं मुझे वो वकार यूनुस वाली मैच याद है जब उसने वकार यूनुस ने आपको 0 पर आउट किया था। तो जब भी वो तो बार बार, तो मैं भी देख रहा हूँ कोई 15 मरतबा 15 प्रोग्रामों में अब तक रिपीट कर चुके होंगे फयाज साहब के मैंने ऐसे कहा था, यस मैंने कहा था। चलें कुरैशी साहब, आपके ख्याल में ये जो सारा मंबा अब खड़ा है, कहाँ कहाँ पे क्या क्या हो सकता था? फयाज साहब, आपने बड़ी बुनियादी बात छेड़ दी है कि जो ये तनाज़ा है जो अदालतों ने खुद से उठाया है, उसकी हकीकत जानने के लिए बुनियादी सवाल क्या है, बुनियादी इशू क्या है जो काबिल जिक्र है, जो रेलिवेंट है। मैं इसके अंदर सिर्फ एक इजाफा करूँगा कि जो जस्टिस अतर मिनल्ला साहब की जो तीनों नुकात थे वो बहुत ज़्यादा वैलिड थे और उनको कहा भी गया था कि ये हमारे ज़ेरे बहस होंगे, ये भी मुझे अच्छी तरह से याद है। लेकिन इससे पहले भी एक बात बड़ी इम्पोर्टेंट है कि उसका तारीखी तनाजुर और कंटिन्यूटी ये थी सियासी कि जब अदम एतमाद हुई तो इन्हीं इमरान खान ने खिलाफ आइन इकदाम करते हुए हेस्ट के अंदर पहले तो अदम एतमाद नहीं होने दी, और जब स्पीकर ने नहीं किया तो कासिम सूरी के जरिए उसको तबाह कर दिया और जल्दी से वो भेजकर आरिफ अलवी से असम्बली तोड़वा दी। ये एक सारा सियासी मंजर समझने के लिए बात काफ़ी थी कि इमरान खान और पीटीआई या सदर मुमलिकत आइन के साथ कितने कमिटेड हैं। लेकिन जब ये इजलास के बाद सुप्रीम कोर्ट ने उसको गैर आइनी करार दिया, उसके अंदर भी बड़ी लेदे हुई थी कि ये एक क्लियर केस है कि जिसके अंदर जो है अगर आइन की खिलाफ वर्जी हुई तो आपने आइन की खिलाफ वर्जी पर क्या इकदाम उठाए, आइन को सबवर्ट करने वालों के खिलाफ क्या कार्रवाई हुई। कुजा ये कि जब अतर मिनल्ला साहब ने ये तीनों वैलिड सवाल किए कि क्या ये दबाव के तहत हैं या ये फ्री विल के जरिए हैं, तो वो भी सारी दुनिया के सामने परवेज इलाही का जुमला आ चुका था कि कोई भी विलिंग नहीं है तोड़ने का। तो उस तमाम पस मंजर के अंदर ये बड़ा ज़रूरी था कि अगर ये अदालती कार्रवाई हो रही होती तो उसको एग्जामिन किया जाता, और ये सारा ओनस जो है अता बंदयाल साहब पे आता है कि वो अपने कुलीग्स के साथ जिस तरह उन्होंने वहाँ पर जजेस कॉलोनी में रात को बैठकर फैसला किया था कि पूरा फुल कोर्ट के हैसियत बन गई थी कि सब सीनियर जूनियर से मशवरा करके इसको गैर आइनी करार दे के और उस फैसले को वापस किया था असेंबली के तोड़ने के, उस सिलसिले को आगे बढ़ाते और उसको आइनी तरीके से हल करते तो वो रहनुमाई मिल जाती कि क्या वो असेंबली तोड़ने का फैसला पंजाब असेंबली बिलखुसूस दुरुस्त था। कुजा उन्होंने तो 63A के तहत फैसिलिटेटर का रोल अदा किया कि वोट डालें या ना डालें, वोट काउंट नहीं होगा, यानी अभी किसी ने किसी को कत्ल नहीं किया लेकिन उस पे 302 लगा दी। तोड़वाने में भी रोल था, असेंबली तोड़वाने में भी रोल था, तोड़वाने में भी रोल है ना। देखिए, अगर आप हुकूमत ना तोड़वाएं, जो वहां पर अदम एतमाद के जरिए से मैंडेट आ गया है, उनको सियासी काम सियासी तरीके से हल करने दें। आपने उसमें कॉन्स्टिट्यूशन को रीराइट किया, कॉन्स्टिट्यूशन को रीराइट करके 63A की इंटरप्रिटेशन की कि अच्छा, इस बहस को आगे ले चलते हैं, इस नुक्ते से ही आगे ले चलते हैं और ज़ोहैब ज़रदारी साहब से सारे फिसाद की जड़ जो है ना फैयाज साहब यहाँ से है, जिसके अंदर जो है बंदयाल कोर्ट बेनकाब होती है। जी, अपना ज़ोहैब ज़रदारी साहब, हाणे तव्हां ॾे अचूं था। ही जेका कुरैशी साहब ॻाल्हि कई त ही जेको कुझु थिए पियो हिन वक़्तु, ऐं इहो जीअं कुरैशी साहब चयो त हिन बेंच जे ठहण खां अॻे ई जॾहिं असेंबली जे टोड़ण वारो मामिलो हुयो त उन वक़्तु जेके असांजे हिन अदालत सगोरी फ़ैसिला कया, उन वक़्तु बि चयो वियो त आइन खे रीराइट कयो वियो आहे। मतिलबु उन वक़्त खां वठी अदालत जे मथां असांजे पंहिंजो असेंबली जे मेंबरनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं बार एसोसिएशन्स जेको आहे उहा इहा तनक़ीद कंदा पिया अचनि त अदालत सगोरी जेका आहे उहा पंहिंजे हदुनि ऐं उन्हनि खां ॿाहिरि पई वञे। न सिर्फ़ु इन्हनि हल्कनि जे पारां पर ख़ुदि विदिन द कोर्ट जे अंदरां जेका आहे असांखे आवाज़ूं आयूं अदालत जे उन्हनि फ़ैसिलनि जे हवाले सां ऐं रवैये जे हवाले सां
जज साहिबान सुप्रीम कोर्ट जे मोज़िज़ जज साहिबान जेको आहे उहो कयो। त छा हाणे जॾहिं असां अॼु ॻाल्हायूं था पिया त उनमें हवाले सां मुख़्तलिफ़ रेफरेंसिस सुप्रीम जुडिशल काउंसिल में पहुतल आहिनि, पर उहे कुझु न आहिनि के हिन वक़्तु जेको सॼो बंबो आहे उहो इहो आहे त 21 अरब कीअं वठिणा आहिनि, रोज़ जे बुनियाद ते इहो थो हले। जीअं मूं उन ॾींहुं बि रेफरेंस ॾिनो त हिकिड़े दौर में हिकिड़ो चीफ जस्टिस साहिबु हिते कराची अची वेही रहियो, उनजो मिशन इहो हुयो त नस्ला टावर मूंखे टोड़णो आहे, बसि नस्ला टावर टुटो ॼण चयो त उनजी ज़िंदगी जो हिकिड़ो मिशन लाइफ जो उनजो मिशन जेको आहे उहो पूरो थियो ऐं उनखां पोइ उनजो ॼण थियो। त ईअं असांखे ईअं लॻो पियो आहे त हिन वक़्तु जेको आहे ॿिया जेके मामला आहिनि सुप्रीम कोर्ट जे अंदरि ख़ुदि जेको आहे एॾा अहम क़िस्म जा रेफरेंस पियल आहिनि, उन्हनि जे लाइ कुझु नथो थिए। ऐं ना ई वरी ॿिए पासे जेका आहे उहे जेके असांजा बाक़ी जज साहिबान जन पंहिंजा हीअ रखिया एतिराज़ रखिया हिननि फ़ैसिलनि जे हवाले सां, उहे बि बिल्कुलु हिन ख़ामोशी इख़्तियार कयो वेठा आहिनि। तव्हांजे ख़्याल में ॿिए पासे खां छो कुझु कोन पियो थिए? फयाज़ साहब, अदलिया त उन ॾींहं ते पंहिंजो पाण खे वाइको करे वेठी जॾहिं पंजाब असेंबली में बेतमादी वारा मामला हली रहिया हुया ऐं उन में वरी दोस्त मोहम्मद मज़ारी जी जेका सॼी सूरत हाल हुई, हमज़ा शहबाज़ खे हटाए वरी पोइ ॿीहर जॾहिं आंदो वियो हुयो परवेज़ इलाही खे, त अदालत में PTI हिकिड़ी गारंटी ॾिनी हुई त असांजी हुकूमत बहाल कयो, असां इहा असेंबली न टोड़ींदासीं। तव्हांखे यादि आहे लिखत में ॾिनो हुयो ऐं पोइ वरी फौरन ई उहा असेंबली टोड़ी वई। उन ते अदालत को अॼु ताईं एक्शन वरितो त अदालत उन ॾींहुं पंहिंजो पाण खे ॿुधाए छॾियो हुयो त हुनजो मामिलो कहिड़े पासे आहे। पर हाणे जेको सभ खां वॾो जेको मुल्क में हाणे बहरान पैदा थियण पियो वञे जेको अदलिया जो पार्लियामेंट जो, उहो मूंखे पाण हैरत आहे। मां काफ़ी कानूनी माहिरनि सां ॻाल्हायो आहे, हुन खां पुछियो आहे, उहे पाण मन जा मथे ते हथ आहिनि त हाणे छा थींदो। हिकिड़ो कानून जेको असेंबली पास करे उहो बिल जॾहिं सदर वटि वञे ऐं सदर उनखे वापसि करे छॾे, वरी पोइ जॉइंट सेशन उनखे वरी मोकिले, त हाणे सदर जा अख़्तियार ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं हाणे उहो 10 ॾींहंनि खां पोइ जेको पाणे कानून ठही वेंदो जंहिंखे सदर बि नथो रोके सघे, उनखे चीफ जस्टिस कीअं थो रोके सघे। सदर जेको सुप्रीम कमांडर आहे पूरे मुल्क जो, जेको हेड ऑफ स्टेट आहे, उहो चीफ जस्टिस जी सज़ा खे बि ख़तमु करे सघे थो, छाकाणि उनखे सुप्रीम कोर्ट खां वधीक पावर आहिनि। सुप्रीम कोर्ट जंहिंजी अपील रद्द करे ऐं कंहिंखे सज़ा ॾेई छॾे त जज सदर खे इहा अख़्तियार आहे त उहा सज़ा माफ़ करे सघे थो। माना इन जो मतिलबु थियो त सदर जा पावर सुप्रीम कोर्ट खां मथे आहिनि। हाणे जंहिं बिल खे कानून थियण खां सदर बि नथो रोके सघे, छा उनखे अदालत जा 3 जज रोके सघनि था या 8 जज रोके सघनि था? त इहो सभ खां वॾो मामिलो आहे। त जॾहिं 21 तारीख़ ते मुंहिंजे ख़्याल में आहे उहा डेट, हाणे पाण खे बि इहो पाण तव्हां ई मूंखे ॿुधायो त छा 21 तारीख़ ते इहो बिल कानून ठही वेंदो या ही स्टे ऑर्डर हुनजे मथां अप्लाई थींदो? इहो हिन खां वॾो बहरान पैदा थियण वारो आहे, जंहिंमें अञा वधीक एग्रेशन ईंदी पार्लियामेंट ऐं ज़ाहिर आहे इहो गज़ेट जारी कंदी हुकूमत। मुंहिंजे ख़्याल में हुकूमत जेकॾहिं गज़ेट जारी करे छॾियो ऐं हुन में हुनखे शामिल करे छॾियो इन कानून खे, त पोइ छा थींदो? छा वरी तो इन अदालत हणंदा या हुनखे रोके सघनि था? त इहा मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो अदालत जो ऐं हुकूमत जो बहरान पैदा थियण पियो वञे। ऐं मां सम्झां थो त इन में शयूं जेके आहिनि अंदरि घणियूं तयारु थी रहियूं आहिनि, जेके थोरी जो प्रीमेच्योर मामले ते आहिनि, जंहिंमें कुझु रेफरेंसिस आहिनि। तव्हां ॿुधायो त जेको काज़ी फाइज़ जे ख़िलाफ़ जेको रेफरेंस आहे, क्यूरेटिव रेफरेंस, वापसि वठी छॾियो आहे, पर अञा ताईं चीफ साहिब उन ते फ़ैसिलो रोकियो वेठो आहे, उहो ख़तमु नथो करे। ख़बर आहे ख़तमु कंदो या कोन कंदो। त सभिनी जे मथां तलवार बि लटकियल आहे जजनि जे ख़िलाफ़ रेफरेंस। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे सियासी मंज़रनामे ते अदालत ऐं पार्लियामेंट हिक ॿिए जे मद मुक़ाबिल अञा ताईं सूरत हाल में का पेशरफ़्त न पई थिए। अॼु जे ॾींहं जी जेके डेवलपमेंट्स आहिनि उन ते गुफ़्तगू हलंदड़ हुई। ज़ोहेब ज़रदारी साहब जे जेका वक़्फ़े ते वञण खां पहिरीं ॻाल्हि ॿोल हुई त हीउ जेको आहे इलेक्शन वारो मामिलो पंहिंजी जाइ ते, पर 21 तारीख़ ते जेको रखियलु आहे जंहिंमें असांखे उहो जेको कानून जेको पार्लियामेंट जे पास थियलु आहे उन कानून जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जो स्टे ऑर्डर आहे, पर उहो 21 तारीख़ ते उहो कानून असूली तौर ते थी वेंदो। पोइ हाणे ॾिसिजे त उन ते स्टे लागू थिए थो या उहो कानून थिए थो। इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते वॾी तकरारी त आहे, पर असांखे जेका मुल्क जी तारीख़ खे जेकॾहिं ॾिसूं त असांखे हीअ त अक्सरियत राय सां पास थियल हिकिड़ो बिल आहे, पर उन ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उन ॾींहुं पंहिंजो असेंबली जे फ्लोर ते असांखे यादि ॾियारियो त जीअं कॾहिं 18 तरमीम 2/3 मेजॉरिटी सां जेका पार्लियामेंट पास कई हुई, उन खे कीअं पंहिंजो जस्टिस चौधरी जेको आहे उहा पंहिंजो उन खे ॿुधणी जे लाइ घुराए ऐं पोइ कीअं जेको आहे 19वीं तरमीम पास कराई हुई।
असांजे अदालत में इहो तारीख़ बि आहे जेका असांजे साम्हूं आहे, जेका उन्हनि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उनखे ब्लैकमेलिंग जो लफ़्ज़ चयो। नसीर गोपांग साहिब खां पुछूं था त हिन वक़्तु जेका आहे हिन सॼी सूरत हाल में बार जी छा सूरत हाल थी सघंदी, बार कीअं थी रोल प्ले करे सघे। आम तौर ते असांखे यूनिटी नज़र ईंदी आहे बार जे अंदरि, ख़ासि जस्टिस चौधरी जी बहाली वारे मामलनि ते या ॿियनि ते, पर हिन भेरे बार ख़ुदि डिवाइडेड आहे। जी नसीर साहिबु। फयाज़ साहब, हाणे जीअं बिलावल साहब खे मां कोट कयो, बिल्कुलु बिलावल साहब इहो चयो त असांखे ब्लैकमेल कयो वियो, पर जेकॾहिं उन दौर जूं हालतूं ॾिसूं ऐं मौजूदा हालतूं ॾिसूं, उन्हनि में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे, पाण खे सम्झणो पवंदो। उन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हर मुमकिन इहा कोशिशि हुई, स्टिल आहे, त अरिड़हीं तरमीम खे बचाइजे, ऐं जॾहिं इहा मंज़ूर थी पई तॾहिं तोड़े जो 13 पार्टियूं उन्हनि सां गॾु हुयूं, पर पोइ विच में सूरत हाल अहिड़ी थी वई ऐं जेके उहे कुवतूं, जेके ताक़तवर कुवतूं आहिनि, असल में उन्हनि न पिए चाहियो त अरिड़हीं तरमीम जेका आहे सा उन ते अमल दरामद थिए। रज़ा रबानी साहब मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रोईंदो रहे, इवन नवाज़ शरीफ़ साहब जो जेको दौर हो, उन दौर में केतिरियूं कोशिशूं थियूं त अरिड़हीं तरमीम खे रोल बैक कजे, ऐं उनमें कुझु कुवतुनि जो ई हथु हो। इवन कुझु वॾियूं वॾियूं जेके पार्टियूं हुयूं जेके हाणे इन इत्तेहादी हुकूमत जो हिसो आहिनि, उन्हनि जी बि इहा ख़्वाहिश हुई त अरिड़हीं तरमीम खे जेको आहे रोल बैक कयो वञे, ऐं पोइ मजबूरन पीपल्स पार्टी जेको आहे सो मजबूर थी, कोर्टुनि खे इस्तेमालु कयो वियो ऐं ब्लैकमेलिंग या जेको बि थी, ऐं उन्हनि कोर्टुनि जा उहे फ़ैसिला मञिया। पर अॼु उहे हालतूं न आहिनि, अॼु उहे कोन थींदो। ऐं पीपल्स पार्टी जा लीडर आसिफ अली ज़रदारी या ॿिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चवंदा रहिया त उन्हनि ते जेके बि उन सॼे अरसे दौरान सख़्तियूं आयूं, उनजो बि हिकिड़ो वॾो कारण जेको हो उहा अरिड़हीं तरमीम जी मंज़ूरी हुई। सो उनजे नतीजे में सो असीं चई सघूं था त उनमें रुगो कोर्टूं न हुयूं, ॿिया इदारा बि हुआ, जन जे पेट जो सूर हुई उहा अरिड़हीं तरमीम। सो उनजे करे हिकमत अमली तहत पीपल्स पार्टी जीअं थींदो आहे न, हिकिड़ो क़दम पोइते वञी वरी पोइ अॻिते अचिबो आहे, पीपल्स पार्टी उन दौर में ज़रूरु वई हूंदी। पर हींअर जेका सूरत हाल आहे उन में पार्लियामेंट हुजे या ही जेका इत्तेहादी हुकूमत आहे, किथे बि ब्लैकमेल बि कोन थींदी, न को ही पोइते वेंदा। ऐं हिन दफ़े बंदियाल जज जेको आहे ग्रुप जेके कुरैशी साहब चवे थो, उन्हनि खे शिकस्त थींदी, उन्हनि खे पुठिते हटणो पवंदो, को न को जेको आहे सो रस्तो ईंदो। ऐं पाकिस्तान बार काउंसिल ॾिसो न, सॼे मुल्क में वकीलनि जो हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे, उनजा जेके चूंडियल उहिदेदार अॼु जेको इन्हनि ऐलान कयो आहे त सुभाणे कारो ॾींहुं पिया मल्हाइनि। उहो कारो ॾींहुं कंहिंजे लाइ पिया मल्हाइनि त इन्हनि जजनि जी जेका हठ धर्मी आहे, जेका होड़ आहे, ऐं इहो जेको 8 रुकनी बेंच जेको फ़ैसिलो ॾिनो, हिकिड़ो कानून जेको ठहियो ई कोन्हे, उन ते उन्हनि जेको स्टे ॾेई छॾियो, उनजे ख़िलाफ़ु सॼे मुल्क जा जेके वकील आहिनि उन्हनि हिकिड़ी तहरीक जो ऐलान कयो आहे। सुभाणे कारो ॾींहुं थींदो ऐं पहिरियों जेको कन्वेंशन जी शुरूआति उहो कोयटा खां कनि पिया, पोइ चइनी सूबनि में उनजी शुरूआति थी वेंदी। हिन मौक़े ते PTI वारनि बार बार जेके कोर्ट खे ख़ातिरियूं, कोर्ट न चवंदासीं, हिननि मख़सूस जजनि खे ख़ातिरियूं पिया करायूं त असीं अव्हां सां गॾु बीठा आहियूं, क़ौम अव्हां सां गॾु बीठी आहे, क़दम बढ़ाओ जीअं चवंदा आहिनि हम तुम्हारे साथ हैं, पर थिए कुझु उल्टो पियो। PTI या उहे त एतिरा एक्टिव नज़र कोन था अचनि, पर पाकिस्तान बार काउंसिल हिकिड़ो तमामु वॾो ऐं अहम प्लेटफॉर्म आहे। जेकॾहिं ॾिठो वञे इफ़्तिख़ार चौधरी साहिब जी बहाली जे मौक़े ते या ॿियनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ॾिठो आहे, उहे जेके उन्हनि 8 जजनि जे ख़िलाफ़ु जेके आहिनि मैदान में आया आहिनि, पॉलिटिकल पार्टियूं अञा मैदान में आयूं ई कोन्हनि, उहे आइनी ऐं क़ानूनी तरीक़े सां उहे मामला सुलझाइनि पिया, उहे बार बार पार्लियामेंट में वञनि पिया, पार्लियामेंट मां ठहराव मंज़ूर कराइनि पिया, पर वकील जेके आहिनि हाणे उहे मैदान ते हूंदा इन्हनि जजनि जे साम्हूं। सो इन्हनि जजनि जो जेको आहे अॻिते सर्वाइवल जेको ॾाढो मुश्किल थींदे नज़र पियो अचे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जी अना होड़ असीं छा चऊं, जेके उहे माज़ी में फ़ैसिला कंदा आया आहिनि उन्हनि ते पर्दो विझण जी कोशिशि था कनि, जेको कुझु बि कनि था उन सां वन सघेन। ऐं उहो चवंदुसि तूं पंहिंजे पाण खे बि ॾिठो पिया कनि, ऐं मुल्क जो एॾो अहम जेको इदारो आहे उनखे तकरारी पिया बणाइनि। सो हू पंहिंजा दुश्मन पाण ते आहिनि, पंहिंजे पेर ते उन्हनि पाण कुहाड़ी हई आहे, ऐं पॉलिटिकल पार्टियूं अञा मैदान ते आयूं बि कोन्हनि, उन्हनि जा बयान ज़रूरु अचनि पिया, पर उन्हनि जा वकील जेके आहिनि उहे हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ु मैदान में अचनि पिया, उन्हनि खे ज़रूरु उन ते सोचणु घुरिजे। अच्छा कुरैशी साहब, प्रोग्राम में एक और मौजू भी शामिल करते हैं, ये री इमेजिनिंग पाकिस्तान के नाम पे ये शाहिद खाकान अब्बासी, मिफ्ता इस्माइल और ये मुस्तफ़ा नवाज़ खोखर साहब ने जो शुरू की हुई थी, और बड़ा उनको दर्द था अपना, और पॉलिटिकल पार्टीज़ के अंदर डेमोक्रेसी ना होने का और डिसेंट वॉइस को स्पेस न देने की जो बातें की गई, लेकिन हम देखते हैं कि अब आखिर में जो है वो बात सारी खोल दी। मिफ्ता इस्माइल साहब कहते हैं कि 18वीं तरमीम भी नहीं चाहिए, और ये सूबे जो हैं इनकी मोनोपोली भी ख़त्म करो, ये डिवीज़न लेवल पे सूबे ले जाओ। वही बात जो हर मल्टी डिक्टेटर करता रहा है, वो बातें अब मिफ्ता इस्माइल साहब की ज़बानी का कहलवाई जा रही हैं। कादरी साहब भी सर यही नारा लेकर आए थे कि 23-24 सूबे बने, 24। यस जी, मैं इस पे राय दूंगा। एक एक जुमला जो है मैं पॉलिटिकल सिनेरियो पे एक एक जुमला बोलता हुआ आगे चलता हूँ कि ये जो जिस तरह बात हो रही है कि पॉलिटिकल पार्ले, सियासी डायलॉग जमात इस्लामी या ANP का,
इसमें मैं बताता हूं कि बिलावल साहब की जो असल कंसिडरेशन है कि चूंकि यहाँ पंजाब के इलेक्शन असम्बली टूटे हुए 90 दिन से ज़ायद हो चुके हैं और वो ये सियासी जो है गुंजाइश रखना नहीं चाहते कि 90 दिन टप गए हैं, तो 90 दिन के लिए आपको पार्लियामेंट से कोई ना कोई ऐसा सिलसिला करना पड़ेगा जिसके लिए नेगोशिएशन की बात की जा रही है, और किसी मामले पे नेगोशिएशन नहीं हो रही कि आप आइए। और चूंकि बहुत सारे सवालात के जवाब आइन में नहीं है कि इकट्ठा इलेक्शन कैसे हो मुल्क में, और किस तरह से हम आइन की दूसरी जो क्लॉजेज हैं जिसके अंदर जो है मुनसिफाना इंतखाबात हों, और अगर एक सूबे में पहले टाइम बहुत मुख्तसर है, अगर आप इस पे बात करें या उस पे बात करें, चॉइस आपकी है कुरैशी साहब। चलिए, तो बहरहाल मैं ये समझता हूँ कि वो जो बात है वो कोई मुज़ाकरात की बात नहीं है, वो रेगुलराइजेशन है कि 90 दिन गुजर गए हैं। बाकी हमारे दोस्तों ने जिक्र किया कि जो वकला का तहरीक का चल रहा है, और ये आपने री इमेजिनिंग ऑफ पाकिस्तान का कहा है, ये वाज़ेह था कि ये चीज़ जो है आउट ऑफ प्रोपोर्शन अचानक से तीनों पार्टियों से आई है, जिसके अंदर कभी कभी शाहिद खाकान वापस जो है चले जाते हैं, और वो वापस इसलिए चले जाते हैं कि जब उन्हें सवाल किया गया कि शहबाज शरीफ अगर नाअहल हो गए तो क्या आप जो हैं दोबारा आ जाएंगे, तो वो तो उम्मीदवार हैं। लेकिन ये बात सही है कि जो बिलावल जरदारी बार बार कहते हैं कि सारा एजेंडा 18वीं तरमीम को वापस भेजने का है, ये सारी लड़ाई जो है 1 यूनिट की है और मरकज़ में ताकत ले जाने की है। वो री इमेजिनिंग हो, चाहे वो एतजाज़ का एजेंडा हो, चाहे वो मुफ्ता इस्माइल का 18वीं तरमीम पे बात करने की इंदिया हो, चाहे वो शाहिद खाकान हो, चाहे वो मुस्तफ़ा हो जो कि एक रियल एस्टेट या चाहे एक हद तक वो जो है हमारी जो अपना जज साहबान के फैसले हों जी, या उसी लाइन में हम साहिबान के फैसले हों। लेकिन एक जुमला मुझे कहने की नई इजाजत दीजिए कि चीजें पॉलिटिकल सिनेरियो का अगर आप जायजा लें तो कोशिशें तो जो है इस्टेब्लिशमेंट और जुडिशल इस्टेब्लिशमेंट कुछ और कर रही है, लेकिन अगर आप देखें कि कश्मीर के वजीर आजम के चुनाव के लिए 3 बार बुलाए गए इजलास में पीटीआई इस काबिल नहीं है कि अपना नुमाइंदा दे, और पीटीआई के अंदर की फूट पड़ चुकी है, और पीपल्स पार्टी कह रही है कि इस बार जियाला वजीर आजम आएगा। तो कहने का मतलब है कि हमारा मीडिया जो कह देता है कि इमरान खान बहुत जो है मशहूर हो गए हैं, पॉपुलैरिटी है, तो हम सिक्के की एक जानिब देखते हैं अमूमी तौर पे। अगर सिक्के ज़ोएब ज़रदारी साहब के पास चलते हैं। ज़ोएब ज़रदारी साहब, आखिरी मिनटन तव्हांजा कमेंट्स खपनि। ही जेका आहे मिफ्ता इस्माइल साहब ॻाल्हि खोले छॾी आहे, जीअं कुरैशी साहब चयो त बिलावल साहब हर वक़्तु इहो चवंदो रहे थो, बार बार चवंदो रहे थो, यादि ॾियारींदो रहे थो, ऐं काफ़ी दफ़ो त सम्झ में न ईंदो आहे माण्हुनि खे त 18वीं तरमीम खे रोल बैक करण जी ॻाल्हि किथां अची वई, पर मिफ्ता इस्माइल साहब सॼी ॻाल्हि खोले छॾी। फया साहब, सभिनी खे पेट में सूर आहे इन जो, ऐं ही सॼी जेका अनसर्टेनिटी आहे मुल्क में, उहा इन जे करे आहे त ही चाहिनि था त को बि जवाज़ ठहे जंहिंमें असां चऊं त तरमीमूं ॿीहर करणु वञूं ऐं पोइ आइन खे उन साॻे हंध ते वठी वञूं जेको 2007 ताईं या 8 ताईं जेका हुनजी कंडीशन हुई। पर हिन वक़्तु हिन सिचुएशन में इहो सवलो कोन्हे। हाणे हर जेके नंढा सूबा आहिनि उहे एतिरो पंहिंजो पाण खे हाणे इन हवाले सां अवेयर करे विया आहिनि जो हाणे उहे ईअं थियणु कोन ॾींदा। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे त जहिड़े नमूने सां शाहिद खाकान अब्बासी या मुस्तफ़ा नवाज़ खोखर या मिफ्ता इस्माइली शयूं कनि पिया, इहे उन लेवल जहिड़ी थिंक टैंक जे ताईं त 7 जूं ॻाल्हियूं त ठीकु आहिनि, या कंहिं पॉलिसी साज़ को इदारो वेही ॻाल्हाए त ठीकु आहिनि, पर इहे अवामी सतह जूं शयूं कोन्हनि। त कोई इहे वेंदा माण्हुनि में ऐं हिकिड़ो नओं ग्रुप ठाहे वरी अची शयूं कंदा, मुंहिंजे ख्याल में इहो हिननि जे लाइ पॉसिबल कोन्हे। मिफ्ता इस्माइल जेकॾहिं कंहिं बि पार्टी मां न बीहे त मुंहिंजे ख्याल में तव्हांखे ख़बर आहे त किथां कटे सघंदो। हा, शाहिद खाकान अब्बासी जो पंहिंजो एबटाबाद वारो इलाइक़ो पंहिंजो हिकिड़ो हुनजो तक आहे, उतां हू में बि खटी अची सघे। मुस्तफ़ा नवाज़ खोखर पिंडी मां त मुंहिंजे ख्याल में त हूअं त यूसी चेयरमैन बि कोन थी सघंदो। त इन में को उनजो को अवामी लिहाज़ सां को एॾियूं वॾियूं इहे शख़्सियतूं आहिनि कोन। त मुंहिंजे ख्याल में इहे समूरा हिकिड़ा नवां मोहरा तयारु करे 18वीं तरमीम खे कमज़ोर करण जे लाइ उनमें सूबा, छाकाणि त घणा स्ट्रेंथन कोन थिया आहिनि जेके पावर्स 18वीं तरमीम ॾिए थी, अञा उहे मुकमल तौर ते सूबनि खे अञा न मिली सघिया आहिनि, पर उनजे बावजूदि वरी बि कुझु न कुझु सूबा हाणे साह खणण जहिड़ा थिया आहिनि। इहा हिकिड़ी वॾी साज़िश हिन में थिए पई त अहिड़े नमूने जेको बहरान आणिजे, जेका अॻु में बि हिकिड़ी सदारती निज़ाम जी ॻाल्हि थी रही हुई, त उनजे लाइ बि ही राह हमवार थी रही आहे।
या जीअं बिलावल साहब चयो त को 1 यूनिट ठाहिण जो हिकिड़ो मूड आहे, त ॻाल्हियूं बेग ते घणियूं आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में एॾो सवलो कोन्हे। उन में जेके जमहूरियत पसंदि पार्टियूं वेठियूं आहिनि उनजी मौजूदगी में ऐं बाशऊर माण्हुनि जी मौजूदगी में इहे शयूं न थी सघंदियूं ऐं उनजो नसीर गोपांग साहब तव्हां इन ते कुझु कमेंट कयो। ॻाल्हि उहा ई आहे त चवंदा आहिनि हिकिड़ो पुराणो इस्तलाह त ॿिली थेले खां ॿाहिरि अची वियो, उहा ई आहे। कादरी साहिब बि जॾहिं आयो, खोड़ सारियूं ॿियूं डिमांड हुयूं त हिन मुल्क जे आइन कीअं कजे, टेवीह उन्हनि डिमांड कई त 23 सूबा ठाहियो। तो हींअर मूं गूगल कयो पियो तकड़ में त ख़बर पए त 39 डिवीज़न्स आहिनि हींअर पाकिस्तान में। ही चवनि था त संभालजनि असांखां 4 सूबा कोन था, हक़ असीं उन्हनि खे कोन था ॾेई सघूं। इलेक्शन जो मामिलो बि अचे थो त असांजी जेका तरजीह आहे उहा पंजाब जी सूबाई असेंबली जी इलेक्शन आहे, केपी खे असीं पुछूं कोन था। बाक़ी पोइ जॾहिं ही 39 सूबा हिकिड़ो त ठहणु वॾी ॻाल्हि आहे, ठही विया त पोइ ही उन्हनि सां हक़ ऐं इंसाफ़ कंदा। सो ज़ाहिर आहे अपने मुंहुं मियां मिठो वारी ॻाल्हि आहे, कंदा रहनि। ॿी हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि, उन ते पाण वटि टाइम हाणे घटि आहे, जेके ईद खां पोइ आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जूं ॻाल्हियूं पियूं थियनि जमायत इस्लामी जे मेज़बानी में, उन जा शर्त तव्हां ॾिठा आहिनि? PTI कहिड़ा शर्त रखिया आहिनि? पहिरियों शर्तूं रखनि पिया त ख़ान साहब ते जेके बि केस आहिनि अवां उहे ख़तमु कयो। ॿियों शर्त इहो आहे त क़ौमी असेंबली में जेके असांजूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थियूं आहिनि उन्हनि खे रद्द कयो, असांखे ॿीहर असेंबली में अचणु ॾिनो वञे। टियों शर्त जेको पब्लिक थियो आहे उहो आहे त क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर वारो जेको उहिदो आहे उहो असांखे ॾिनो वञे, पोइ कारकुननि जा केस ख़तमु कया वञनि। पर हींअर जेके 4-5 वॾा मुतालबा साम्हूं अचनि पिया उन्हनि में किथे बि इलेक्शन जो मुतालबो कोन पियो अचे। पर उहा APC ते मुतज़ाद थी वई आहे न। हाफ़िज़ अब्दुल्ला जमात इस्लामी खां सवाल कयो आहे त तव्हां पहिरियों पंहिंजी पोज़ीशन वाज़े कयो त पर हींअर ते जेका उनजी डिमांड हिकिड़ो हूंदी आहे, जेको ख़ान साहब पाण सदाईं हिकिड़ी ॻाल्हियूं कंदा आहिनि, ॻाल्हियूं हिकिड़ियूं कंदा आहिनि, पर डिमांड उन जेके ऑफिशियली आयूं आहिनि उहे इहे आहिनि। हू सॼे मुल्क में बयानियूं बि ठाहिनि त असांखे अर्ली इलेक्शन खपे या वक़्त सिर इलेक्शन थिए, पर उहो उन्हनि जी प्रायोरिटी नंबर 1 आहे त मूं ते जेके दाख़िल थियल केस आहिनि उहे ख़तमु कयो। असेंबली में विया पाण आहिनि ॿाहिरि, असेंबली जो असांजो इस्तीफ़ा मंज़ूर जेके आहिनि थियल उहे रद्द कयो असांखे अचण जो। मतिलबु हाणे पंहिंजनि ई फ़ैसिलनि ते हू पाण पछताइनि पिया। तरजीहात जी ॻाल्हि पियो कयां, तरजीह उन्हनि जी ॾिसो। प्रोग्राम वाइंड अप करने से पहले कुरैशी साहब चाहूँगा कि एक चीज़ यहाँ पे अपने आप लोगों के साथ भी शेयर करूँ और अपने नाज़रीन के साथ भी शेयर करूँ कि जब नई हुकूमत बनी थी, ये इस वक्त जो गवर्नमेंट चल रही है शहबाज शरीफ की, बिलावल भुट्टो जरदारी साहब ने लंदन ट्रेवल किया था और उस वक्त जो बातचीत हो रही थी कि वो COD 2 के मामले पे नवाज शरीफ साहब से बातें कर रहे थे। तो इस वक्त जो ये मिफ्ताह इस्माइल साहब की बात और ये एजाज़ हसन जिसको आपने भी उन चीज़ों को एक दूसरे के साथ मिला के जो मंजरनामा पेश किया है, मेरे ख्याल में कि इस वक्त बहुत ज़रूरी है कि COD का वो स्पिरिट जो ख़ास तौर पर इन दोनों पार्टियों के दरमियान बेनज़ीर भुट्टो साहबा की काविशों से पैदा हुआ था, अब उस स्पिरिट को नए सिरे से बहाल करने की ज़रूरत है। और मेरे ख्याल में पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत जो है वो इसी सिलसिले में कोशिशें कर रही है। जो इस वक्त इस सारे मामले में उनकी एफर्ट्स हैं वो यही है कि पाकिस्तान में पार्लियामानी डेमोक्रेसी को स्ट्रेंथन करने के लिए और उसका दिफा करने के लिए एक कंसेंसस बनाया जाए। आप नाज़रीन इन सां गॾो गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान ऐं असांजे टिनी पैनलिस्ट खे इजाज़त ॾींदा। कुरैशी साहब आपकी बड़ी मेहरबानी, ज़ोहेब साहब तव्हांजी वॾी मेहरबानी, नसीर गोपांग साहब तव्हांजी वॾी मेहरबानी। नाज़रीन सदाईं गॾु।